संडे अॼु मंडे हुयो न, हा न अॼु मंडे हुयो न, त मंडे जे ॾींहुं चयनि तव्हांखे 9 बजे असां पाण हितां कढंदासीं। कल्ह असांखे लेटर हथ में ॾिनो अथनि, असां लेटर वठी हिननि खे वापसि कयो आहे त असां एतिरो जल्दी नथा वञी सघूं, ट्रांसपोर्ट जो बि मसइलो आहे। ठीकु आहे, तव्हां असांजी सुभाणे बेइज़ती करे कढंदव, इन खां बहितर आहे त असां इज़त सां पाण निकिरी था वञूं। असां हिन महिल हिन टाइम ते कल्ह निकिरी विया आहियूं। ढाऊ में लेडीज़ मस्जिद ठहियल आहे जिते असां स्टे कयो आहे पूरी राति। हिननि असांखां पुछो आहे त तव्हां किथे आहियो, हालांकि असां हिननि खे इहो बि चई वियासीं त अगरि असां घर वञी नथा सघूं, जिते आहियो उते वेंदासीं, कुझु बि थियो त ज़िम्मेवार तव्हां आहियो। हिननि असांखां उहो पुछो ई न आहे। सुबुह थियो आहे जीअं ई त असां पाण हिननि ॾे हॉस्टल विया आहियूं, त असांखे हॉस्टल जे ॿाहिरां बि बीहण न पियो ॾिनो वञे, गार्डन खे बीहारे छॾियो हुयनि। उन जे बावजूदि कीअं बि करे असां गर्ल्स हॉस्टल जे अंदरि विया आहियूं त असांखे कीज़ रूम जूं न ॾिनियूं अथनि त तव्हां रूम खोले भला पंहिंजो सामान ज़रूरी जेको बि अथव खणो। त असां रूम जे ॿाहिरां वेठा आहियूं। उतां असां इहे जेके वीडियो वायरल थिया आहिनि, असां मां लाइव आई आहियां, हिन खे तव्हां ॾिसो था तशद्दुद करे कहिड़े तरीक़े सां हिन खे उतां घसीटियो वञे थो। ऐं जॾहिं मां पुठियां गार्ड खे चवां थी त छॾियो छोकिरी खे आराम सां वठी वञो, त हू हथु खणण लाइ बि माई तयारु हुयूं। जेके 2 पंजाबी मायूं हुयूं गार्ड, सिक्योरिटी गार्ड, उहे हथु खणण लाइ, ऐं मोबाइल बि मूंखां खसी वियो हुयनि। उन्हनि ॾिठो मां वीडियो भरियां थी त मूंखां मोबाइल जेकी वार्डन आहे उन जे हथ में उहा मोबाइल आहे, उहा मूंखे मोबाइल बि न पई ॾिए थियो मां कंहिंसां कॉन्टेक्ट करे सघां ऐं ॿुधायां त हिननि असां सां कहिड़ो हाल कयो आहे। ऐं असां हिते उन वक़्तु इहे लफ़्ज़ ॻाल्हाया वञनि था त तव्हां जाहिल छोकिरियूं आहियो ऐं तव्हांजी फैमिली कहिड़े क़िस्म जी आहे जो तव्हांखे हिते छॾियो अथनि। मतिलबु हुननि खे जीअं न बर्दाश्त वारी ॻाल्हि हुजे। हा, उन्हनि ईअं चयो तव्हां जाहिल छोकिरियूं, इहो लफ़्ज़ उन्हनि ॻाल्हायो त हिन ऐं मां अञा तेज़ शाउट कयो त तव्हां असांजी फैमिली जे बारे में इहो कीअं था ॻाल्हाए सघो। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, तव्हां बदतमीज़ी कंदव त असां बि कंदासीं। असांजी फ़ीस जो इशू आहे त असांजी जेकी फ़ीस जमा थियल आहे 2 सालनि जी, उहो असांखे हथ जा ठहियल पे आर्डर ॾिना अथनि, जेके असांजा मथे मैनेजमेंट में उहो एक्सेप्ट ई नथा कनि उन्हनि खे। मतिलबु उहा बि तव्हांजी कमी त न आहे न, तव्हां त पंहिंजी फीस जमा कराए छॾी आहे। हाणे हू कागज़ जेकॾहिं जाली हुननि माण्हू अहिड़ा विहारिया आहिनि, 2 नंबरी करे विया आहिनि, उन में तव्हांजो कसूर त न आहे न, उहा त कागज़ी कार्रवाई हुननि जो मसइलो आहे। ठीकु आहे, जाली जेके बि असांखे ॾिना आहिनि खणी वियासीं त हे असां 2 सालनि जी जमा कराई आहे, असांखे जेकी रहियल आहे उन्हनि जा वाउचर ॾियो त असां क्लियरेंस करायूं। त उन्हनि चयो हे त कम जा ई न आहिनि तव्हांजे। त असां जंहिं असांजी फ़ीस जमा कराई आहे उन वटि असां विया आहियूं त मां शाउट उन ते कयो आहे मैडम वार्डन जे साम्हूं, त उहो मञण लाइ तयारु न हो। पोइ साइड ते वठी करे मूंखे चवे थो तव्हां शाउट न कयो, मुंहिंजी इज़त ॾे, ॾिसो मां तव्हांखे किथां बि करे पैसा ॾियां थो, बसि तव्हां मुंहिंजी इज़त रखो। मूंखे उन्हनि इहे लफ़्ज़ चया ने, ऐं शुरू खां वठी मां उन्हनि खां वाउचर घुरंदी हुअमि त चवंदा त आपको मिल जाएगा, हम क्लियरेंस करा देंगे, ये करा देंगे, ये असांखे इहे अल्फाज़ ॻाल्हाए चुप करायो वेंदो हुयो। हाणे जॾहिं असां पंहिंजी डिग्री जे लाइ आया आहियूं त असांखे हे कोरोना जो रीज़न ॾेई करे कीअं बि करे जहिड़ी बदतमीज़ी सां असांखे हॉस्टल मां कढियो वियो आहे। अच्छा, हॉस्टल ही साम्हूं ई आहे? जी बिल्कुलु, हे साम्हूं हॉस्टल। दोस्तो ही साम्हूं जेका आहे इहा हॉस्टल आहे, उनजे साम्हूं मां बीठो आहियां। ही न्याणियूं असांजूं जेके आहिनि ही हिन वक़्तु ॿाहिरि वेठियूं आहिनि कंहिं वण जे हेठां। ही वण तव्हां ॾिसी था सघो, हिते वणनि जे हेठां ही बेंच पई आहे। हिते ही दोस्त बि वीचारा वेठा आहिनि जेके हिते पहुता आहिनि अची, ऐं उनखां पोइ हे हिकिड़ी बेंच पई आहे काठी जी, उन ते जेको आहे सो हॉस्टल जे साम्हूं स्टे करे वेठा आहिनि। ऐं हिननि खे राति बि जेको आहे मस्जिद में गुज़ारणी पई आहे। हितां जी छा त इंतिज़ामिया आहे ऐं कहिड़ो सलूक पई करे सिंधी माण्हुनि सां, इहो तव्हां सिंध वासियो ॾिसो ऐं थोरो पाण में जज़्बो पैदा कयो। इहे कार्रवायूं केसीं ताईं असां सां हलंदियूं रहंदियूं ऐं इन्हनि खे असां केसि ताईं ईअं ई इन तरीक़े सां रुॻो फेस कंदा रहंदासीं। इन्हनि जे लाइ को लाइ अमल तयारु कयो वञे। ऐं ही जेके असांजा न्याणियूं, असांजा नौजवान कंहिं फैक्ट्री में को मसइलो कयूं बीठा आहिनि, कॾहिं डाऊ में मसइलो कयूं बीठा आहिनि। बहरहाल इशू त सभु दोस्तनि खे ख़बर आहे, पर ही ख़ासि तौर ते तालीमी इदारनि में जेका ज़्यादती पई थिए इन जे